इहो भी दीन इस्लाम आ त जॾहिं हज़रत जंगे उहद में हज़रत हमज़ो शहादत पाती, इहो भी इस्लाम आ। सुभान अल्लाह। उन हबशीअ वो ॿधिजी पियो, हुज़ूर साईं जे साम्हूं आयो। ठीक, उन चयो त ए अल्लाह जा रसूल, छा आउं मुस्लमान थी सघां? हुन पंहिंजे डप में त यूं ई मूंखे मारे छॾींदा, पर ॾिसां रसूल त रसूल ॾे इंसाफ़ केतिरो आहे, रसूल जे अलाह जे कानून में इंसाफ़ केतिरो आहे, इहो हिते ॾिसण में अची वियो। जेकॾहिं मुंहिंजे भाउ जो क़ातिल आहे या मुंहिंजे चाचे जो क़ातिल आहे त उन सां ॿियो फ़ैसिलो थींदो, ॿियो को आहे त उन सां ॿियो फ़ैसिलो न, फ़ैसिलो उहो ई हिकिड़ो रहंदो। छा आउं मुस्लमान थी थो सघां? हबशी चयो। पाण फरमायूं था हा बिल्कुलु थी थो सघे। त हुन भरियो कलमो ला इलाहा इल्लल्लाह। पाण फरमायूं तूं आज़ाद आहीं। ओए हाय हाय, तूं आज़ाद आहीं। चाहे हुन डप में छो न भरियो, पर जेकॾहिं ज़ाहिरी इहो आहे इस्लाम, हिते ईअं कोन्हे न, असां वटि ईअं कोन्हे न। असां वटि त अंधनि वारो हिसाबु आहे। उहो जेको मुंहिंजो पंहिंजो रायो आहे उहो इस्लाम आहे, जेको मुंहिंजो रायो आहे उहो इस्लाम आहे। हर कोई इन ते बीठो आहे त जेको मुंहिंजो रायो आहे सो इस्लाम आहे। हाणे तो शाह साहब फरमाए हा हा मुए हाथी असी मामरो। ओ मौलाना मसनवी वारी मोह हाथी किसो। हा हा साईं तो चवे हा हा बराबर बराबर, जो मोए हाथी असी मामरो अची पियो अंधनि। ही मनाड़ी ने हथन सी, बाकी अखें की न ॾिसन। हा हा हिन मोए हाथी सी, हिन दीन इस्लाम सी, हिन अल्लाह जे कलाम सी मामरो अची पियो आ अंधनि। ही मनाड़ी ने पिया हथन सी, बाकी अखें की न ॾिसन। साईं पोइ हाणे ही त अची पियो अंधनि, छा कजे? इहो को हिन जो को हल, को ॻाल्हि, को क्लियर छा थींदो, कीअं थींदो? पोइ जे इहे अची पियो आहे मोए हाथी सी मामरो, सुम्हियन उम्हियन बुकमन, गुंगा ॿोड़ा अंधा। त हा हा शाह साहब तो चए हे ही जेको हाथी आहे वॾो, वॾे में वॾो तमसील आहे हाथीअ जो कंहिं शइ खे पेश करण लाइ। त असांजे महबूब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चयो त इहो हाथी वॾो कोन्हे, इहो अंग्रेज़ जो कानून वॾो कोन्हे, असांजे दीन इस्लाम जो कानून वॾो आहे, जंहिंमें रसूल जे साम्हूं संदसि चाचे जो क़ातिल आयो आहे। इहो आहे दीन इस्लाम। हाय हाय हाय, इहो आहे दीन इस्लाम। क़ातिल रसूल जे चाचे जो साम्हूं आयो आहे। चयाऊं कलमू भरे थो सघां? चई भर कलमू। असांजो दीन इस्लाम जो कानून फील मस्त, पर फर्क़ इहो आहे त इन हाथीअ से दीन इस्लाम जे कानून सी वास्तो मामिरो अची पियो अंधनि। ही मनाड़ी ने हथनि सी, बाक़ी अखें की न ॾिसन। फिल हक़ीक़त हिन फील जी, हिन क़ुरान जी, हिन इस्लाम जी, फिल हक़ीक़त हिन फील जी के सॼा सुञाणनि। अंधा छा सुञाणंदा? फिल हक़ीक़त हिन फील जी के सॼा सुञाणनि। साईं वो सॼा, हू अंधा, चई तो सॼा खपनि। फिल हक़ीक़त हिन फील जी, ओ जंहिंजो अॻु में ज़िक्र कयो अथऊं त सुरमू सुफ़ेदीअ जो जॾहिं पातो जन तॾहिं ॾिठी तन अछाई न आलम में, उहे खपनि। फिल हक़ीक़त हिन फील जी के सॼा सुञाणनि। साईं पोइ सॼा
चई अब्बा ॾाढो मुश्किल आहिनि, थोरा आहिनि, ॾाढा थोरा आहिनि, मस लभंदा, ॻोल्हे लभंदा, ॿियो जिथे किथे तोखे मिलंदा, पर इहो ॾुखियो मिलंदो आहे। साईं मुंहिंजे मुर्शिद लतीफ़ चयो त छा कयां अघियो काओ कच, अघियो काओ कच माणकनि मोट थी। अघियो काओ कच माण्हुनि खे खपे उहा शइ, काओ खपे, कच खपे, कूड़ खपे, बाक़ी सच सच त मुंहिंजे शाह साईं दाह करे अफ़सोस करे चयो त हाय घोड़ा पल पायो सच ऐं आछींदे लॼ मरां। मूंखे फिकर शर्म मूंखे पियो थिए, पल पायो सच जो आउं सच कंहिंखे ॾियां, चए आहे को वठण वारो, त चए थो ॿिए खे त शर्म थिए न थिए जो मूंखां केरु ख़रीदारी कोन्हे, ऐं आछींदे लॼ पई थिए त छो किनी मच्छी खाई न विझा जो मूंखां केरु वठे नथो। पल पायो सच आछींदे लॼ मरां। त ही हशर इहो आहे असांजे दीन सां, इस्लाम सां।